अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु वना अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कलामिल मजीद वल फुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिय स्नईन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाहा मअना सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज 13 फरवरी 2021 इन मदरसा अहयाल उलूम के अंदर बिरादर मुकर्रम हज़रत मौलाना अज़हर अल हुसैन अल हुसैनी साहब की हुकूमत पंहिंजे प्यारे साईं हज़रत मौलाना मोहम्मद इब्राहिम साहब की दावत ते अल्लाह ताला तमाम दोस्तन की ज़ियारत जो मौक़ो नसीब फरमायो। अजीज़ो, असा मिठड़े मोहम्मद करीम जा भी दीवाना हूँ तो नबी जे सहाबा जा भी परवाना हूँ। केड़ा केड़ा नबी जे सहाबा जा दीवाना हो। अज मां मुख्तसर मिनटन में उन अबू बकर सिद्दीक जी तारीफ करण थो घुरा जो मदीने वारे साईं जो यार हो। चओ न सुभान अल्लाह। असा चइन यारन जा नौकर हो। जो अबू बकर सिद्दीक मिठे मोहम्मद करीम जो वफादार यार हो। जय अबू बकर सिद्दीक जला मुझे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सहाबियो फरमाए जी सोहना फरमाए मां सबनी सहाबा जा थोड़ा दुनिया में लाथम पर अबू बकर हो जंजा थोड़ा मां मोहम्मद लाहे न सकियो हां मैदान क़यामत में मुझे बदरो अल्लाह लाहींदुस। चओ न सुभान अल्लाह। मदीने जे मीर असां जी मोहब्बत आ तो नबी जे सहाबा सां भी मोहब्बत आ। तोखे पंहिंजा भंगोड़ी यार प्यारा हिन, शराबी प्यारा हिन, जुआरी प्यारा हिन। मिठे मोहम्मद करीम के अबू बकर भी प्यारो हो तो सोनो उमर भी प्यारो हो तो सोनो उस्मान भी प्यारो हो तो सोनो अलीउल मुर्तजा भी प्यारो हो। जो असां चइन यारन के भी मनीदा हूँ नबी जे बच्चन के भी मनीदा हूँ। अल्लाह जी मेहरबानी सां अजो के जेके जलसे में आया हो ए मुवहिदन जो जलसो आहे मदरसे जो सालियानो जलसो आ लख लख मुबारक मानन के दिया तो जंजा बच्चा मदरसन में कुरान था पढ़न। मदीने जे मीर जा दीवानो खुदा जो कसम खड़ी मां महफिल में चवा थो अज हित अल्लाह जा मलाइक भी आया हुंदा तो त मुझे सोने हबीब नबियन जे नबी फरमाए जिते कुरान पढ़बो थव लखन में मलाइक लही इंदा हिन मुंड खां वठी आखिर ते वेठा हुंदा आहिन। जडे दुआ थींदी आ वो भी हथ खणी चवंदा आहिन मौला इन्हनि के माफ़ फरमा। पो मां छो न चवां ही महफिल आहे ॾाढी भली जंहिंमें मलिक मोमिन आया हली रब फैज़ जी खोली यार गली जे तो जैसा उनस रखण इंसानिया हिन ॾींह भला रे जे त अंदर अज कुरान जो जलसो आ वेठा आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन लजलड़ी दीवानिया। केड़ा केड़ा कुरान जे इश्क में आया हो। खुदा जो कसम ही कुरान वफादार थव।
इन जी अखियूं तव्हां खे नज़र नथियूं अचनि पर रब करीम इन खे अखियूं ॾिनियूं अथव क़यामत में पंजनि आशिक़नि खे सुञाणींदो दीवाननि खे सुञाणींदो रब खे मेड़ मिफ्त करे तव्हां सां मेरनि गुनाहगारनि खे रब खां माफ़ी वठी इंशाअल्लाह जन्नत ज़रूर वठी ॾींदो। पोइ मां छो न चवां रख क़ुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी। ए कुरान जो हिन जी दामन पकड़ींदो दुनिया में भी मजा कराईंदुसि कब्र में भी ऐश कराईंदुसि क़यामत में भी लज़्ज़तूं कराईंदुसि। हेड़े यार सां यारी रखना तो कुरान का परे कुरान वारन को नफरत दीन वारन को नफरत तो करें आलमन दाढ़ी पटके वारन को नफरत तो करें। मां दिली दुआ करण आयो अल्लाह उलमाए हक सां मोहब्बत नसीब अता फरमाए। उन अबू बकर सिद्दीक जी तारीफ तो क्या जो मिठे मोहम्मद जो वफादार यार हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवे तो मुझा सोहना नबी दुनिया में सब का पहले नंबर ते या मुझी दिल की तमन्ना है अन नज़रो इला वजह रसूल व इन्फाक माली अला अमरीका चौन सुबहान अल्लाह। पहरे नंबर ते सुबह जो अख खुले न दुनिया जो गुल दिसा न फुल दिसा मिठड़ा मोहम्मद करीम तुझे चेहरे अनवर जो दीदार कया। बे नंबर ते रब मुखे माल दे मिल्कियत दीदो वने दौलत दीदो वने मां तो मोहम्मद करीम जे हथ ते रखंदो वना तू अल्लाह जे नाले ते लुटाईंदो वने मां अबू बकर जी इया ख्वाहिश आ। टे नंबर ते मुझा सोना हबीब मुझा दिलबर नबी अल्लाह मुखे न्याणी आयशा ते दुनिया मुझी दिल घुरे थी तू घोट बणजी मुझे अंगण ते अचे या न्याणी मां तवा के निकाह में दिया मुझी न्याणी तवा जी घर जी रानी बणजे। सुभान अल्लाह डरिया मदीने जे मीर जे आशिकन जा चप चुरन बाकिन ते मयार कान्ही असा महबूब जा दीवाना हूं। वो मां छो न चवा जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। पन्नो अकिल जी पसगिरदाई जा मुसलमानों खुदा जो कसम असा जो नबी तो सबनी को शान में मान में मर्तबे में मकाम में इज्जत में मथे जो महबूब असा के मिलियो के केड़ो नबी मिलियो के केड़ो नबी मिलियो तो असा के आमिना जो लाल बिठो मोहम्मद करीम मिलियो आ जो 1.25 लाख नबियन जो ताज थी ये नबी जे करे अल्लाह कायनात पैदा कई थी वो मोहम्मद असा के मिलियो आ। अल्लाह उन मदीने वारे साईं जो 1 नंबर उम्मती करे आमीन तो चो। पाक नबी जो सच्चो दीवानो करे वो अबू बकर सिद्दीक मिठड़े मोहम्मद करीम जो परवानो दीवानो बचपन जो नबी संजो यार हो चौन सुभान अल्लाह सफा थदड़िया तहां जी एतरो आवाज रोड ते पहुंचे ते हुजूर जा आशिक वेठा हैं हे मिठे मोहम्मद करीम जा दीवाना वेठा हैं ए निंद्र में ना हिन जागल हिन तेसी ते चुप करे न वेंदा जसी ते गुस्ताखे रसूल गुस्ताखे सहाबा के न मुल्क में भजाए करे मुल्क के पाक न कंदा चुप न कंदा। चो इंशाअल्लाह असा आलमन जे सद ते हर वक्त तैयार हूं को रेल हुजे या जेल हुजे चो इंशाअल्लाह असा शमी मार्च ते इंशाअल्लाह तो इस्लामाबाद पहुंचंदा से असा पाक मोहम्मद करीम जे मथो कख भी बर्दाश्त न कंदा से। ओ मां छो न चवा गुलामी ये रसूल में मौत भी कबूल है। केड़ा केड़ा हो जो नबी जे मथो मौत भी कबूल थो करे वो अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर जो परवानो मिठे मोहम्मद अरबी जो दीवानो अना मिठे मोहम्मद करीम के नबूवत कान मिली ही अल्लाह उन सिद्दीक अकबर जो अग में दुनिया में चर्चो हलाए छड़ियो हो। अबू बकर सिद्दीक मक्के जो मशहूर व्यापारी कपड़े जो व्यापारी हो जेतो यमन के मुल्क में कपड़े खरीद करण जी नियत सां उते पहुतम उते खबर पे जको बुजुर्ग रहंदो आ अल्लाह जो वली रहंदो आ दिल घुरी तन बुजुर्ग की ज़ियारत करे अचा पुछाइंदो जड़े पहुतम सिद्दीक अकबर साईं फरमाए तो ॾिठम तो सफ़ा झूर पुराड़ो हो अखिन में दीद भी न पई पवेस मथे जा दाढ़ी जा वार खीर खां वधीक अच्छा हुयस। अबू बकर साईं फरमाए तो मथों अची करे सलाम ॾिनो मास चओ न सुभान अल्लाह उन मुखे वालेकुम सलाम जो जवाब दी मुखों पुछई किथों आयो आ केरो आ मां चो मां साईं मां मक्के खां आयो आ मुसाफिर आया मक्के जी गाल जो कम तो न बुजुर्ग की चीख निकरी वही चे मक्के पाक खो आयो आ ते हां से मक्के पाक खो आयो आ जे नालो छाथी जे नालो अबू बकरा जे असली नालो छाथी जे अब्दुल्लाह या चौ न सुभान अल्लाह।
अबे जो नालो छा थी अबू कुहाफा थी असली पी जो नालो छा थी जे उस्मान जे अबू बकर नाराज न थे त हिकड़ी निशानी तो मो दिसण तो घुरा चोलो पेट तो परे त कर थोड़ो चोलो पेट तो परे कर कुछ निशानी गोलनी आ सिद्दीक अकबर फरमाए तू बुजुर्ग मुझे पेट ते अखियों रखी ये गोले पियो ये विञायल शय का गोल जे गोली दे धन जे भरसा एकड़ो कारो तिरो हो अबू बकर साईं फरमाए तो मुखे भी पतो न हो उन बुजुर्ग जो कारे तिर ते नजर पई थजड़ा शुकारा भरे पियो चवे शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां चो मासो बुजुर्ग मां तो तुझी ज़ियारत करण आयो तू मुखे दिसी थदा शुकारा तो भरे मुखे जे अबू बकर मां तौरेत पढ़ियो थम इंजील पढ़ियो थम ज़बूर पढ़ियो थम असा जे किताबन में लिखियो पियो आखिरी नबी जड़े पैदा थींदो मक्के मां पैदा थींदो उन जो नालो मुहम्मद हुंदो अपे जो नालो अब्दुल्ला हुंदो डाडे जो नालो अब्दुल मुतल्लब हुंदो बनु हाशिम जी फरीमा हुंदो ओ अबू बकर जड़े नबूवत जी दावा कंदो पहिरों पेरे कलमे पढ़ण वारो यार तू हुंदे मनी न मनी अल्लाह से अबू बकर सिद्दीक जी तारीफ तौरात में इंजील में ज़बूर में कई पर कुरान में भी करे छड़िया चओ न सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक यरमा मरी न वञा अणिठे लगे थो न पाक नबी जी नबूवत जो वक्त वेझो अची चुको आया मां अणिठे मिठे मुहम्मद करीम ते ईमान थो आणिया पर जड़े मक्के पाक में वञे मुझे मिठड़े मुहम्मद करीम के मुझा सलाम चइजाए मदीने जे मीर जो दीवानो अबू बकर सिद्दीक थई मुसलमानों कलमे वारो मिठे मुहम्मद अरबी के प्यारो थी नबी जो सहरो भी थी जेके पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अबू बकर सा भी ॾाढो प्यार कयो वो अबू बकर सिद्दीक मिठे मुहम्मद अरबी जो दीवानो अबू बकर पाक मुहम्मद जो परवानो मिठे मुहम्मद करीम के जे न्याणी आयशा सिद्दीका ॾिनी वो अमड़ आयशा सिद्दीका फरमाए थी रात जो वगड़ो हो आसमान सितारन सा गूंजे पियो पर साईं जो चेहरो भी चमके पियो जे पाक मुहम्मद अरबी जे चेहरे के चोरी जो चंड से भी शकी थे असा जो नबी सोहरो न पर सोहनन जो भी सरदार हो खुदा जो कसम तने शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि एक दफो चंद्र के तके हिय पियो चवे चंद्र चोडी रात जा भली तू सौ सौ करी सिंगार पर पहुंचे न मुझे पिरिय के तोड़े हिला करी हजार तुझी सब जमार मुझे दिल बर जो दम हिकड़ो ए कुरान के भी चोणो पे वज़ुहा वल्लैली ज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजदिक यतीमन फआवा जाडे जो कुरान के खोलींदो पढ़ंदो वने मदीने वारे साईं जी तारीफा चओ न सुभान अल्लाह उआ अम्मा आयशा सिद्दीका नबी सां गॾु बिस्तरे ते रात जो वगड़ो हो आसमान सितारन सां गूंजे पियो चओ न सुभान अल्लाह मां ख़त्म कंदो थो वञा कुझु ॻाल्हायो त सही मदीने जे मीर खे चई आका आसमान में सितारा केतिरा आहिनि साईं फरमायो आयशा तमाम घणा आहिनि साईं ॻणे वेंदो जे शुमार जेतिरा न आहिनि अमड़ आयशा मिठे मुहम्मद करीम के जो आका एतिरियूं भला नेकियूं के जवान जूं होंदियूं सोने नबी फरमाए आयशा एतिरियूं नेकियूं हजरत उमर जूं आहिनि चओ न सुभान अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये चई अमड़ आयशा सिद्दीका जे चेहरे दे निगाह कई त चेहरे में मायूसी गमगीनी अची वई साईं फरमायो आयशा शा मसलो आ जे साईं हर मोड़ ते हर दौड़ ते तवा मुझे बाबे जी तारीफ कंदा हो आने मां वारे बाबे जो नालो न वर्त वनी जे करे मां परेशान थी वईया मुझे महबूब नबी फरमाया आयशा जेड़ो सवाल क्यों थी ओड़ो जवाब दिनो थमाई कने पंजे बाबे जे बारे में पुछा थी करे उमर जो जिंदगी जो नेकियूं हिकड़े पासे तुझे बाबे जी गार वारी रात हिकड़े पासे जै नांगन जा डंग सही भी मिठे मुहम्मद करीम सा वफादारी कई अबू बकर सिद्दीक गार के अंदर लही अबू बकर सिद्दीक पंजे मथके जे पटके के लाहे फाड़ींदो चीरींदो टुकर टुकर करे गार जो सोराखन के बंद करे मिठे मुहम्मद करीम के झोली में सुमारी पर हिकड़ो सोराख जो रयल हो सिद्दीक जी दिल मुतमन पई थे उन सोराख के खुड़ीअ सा बंद करे मिठे मुहम्मद के बोथो झोल में सुमारी वफादार हो या दुश्मन नथा गालायो एकड़ा असाने यार चवन था अबू बकर नबी जो दुश्मन हो अबू बकर त नबी जो वफादार हो चओ न सुभान अल्लाह असा मदीने जे मीर जे यारन जा भी आशिक हो त बच्चन जा भी दीवाना हो सबनी के मनीदा
ए वाहिद जमात देवबंदी जमियत उलमा इस्लाम जेका चईनी यारन के भी मञींदी आ त पंजन तनन के भी मञींदी आ मानू तोखे भुलाईंदा हुंदा अचो त अॼो के जलसे में तवां के मां बुधायूं वञा असां चईनी यारन जा त दीवाना हूं पर पंज तन जा भी परवाना हूं चओ न सुभान अल्लाह तो मां छो न चवां अफजल है कुल जहां से नाना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का जो एक पलक की थी हुकूमत यजीद की सदियां हुसैन की जमाना हुसैन का और पन्ने आकिल वारो क़यामत जो हुसैनियत जिंदाबाद जा नारा लगंदा रहंदा तो असा जे हुसैन खटियो आ असा कलो कन यजीदन ते भी लानत कई से अजो कन यजीदन ते भी लानत उठा क्यों कलो कन भी हारायो तो हेड़ो का भी हाराए विंदा हे जलील थी विया हैं हे ख्वार थी विया हैं जो रियासत मदीना के नाले से मानू के बेवकूफ करे मैदान ते आयो तो इंशाअल्लाह असा जे कायद जा हथ उन जी गिची में हैं तो इंशाअल्लाह असा जो भी कायद जमियत मौलाना फजल रहमान चा जीण मरण ताई साथ अब केड़ा केड़ा दींदो चो असा आलमन सा गड्डा हूं हेठा चवन रहे बांस न बजे बैंसरी चो इंशाअल्लाह बांस भी रहंदी तो बैंसरी भी रहंदी चो न सुभान अल्लाह नारे तकबीर ताज तहफ्फुज खत्म नबूवत कादे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर चयूं तो मुल्लन मुल्क विञाए छड़ियो आ अल्लाह जी ज़ात जो कसम आ मुल्लन तो तुझे बच्चन के कुरान जो हाफिज ऐं कारी ऐं आलिम तोखे बच्चा बनाए दिना लख लख मुबारक मदरसन वारन के हुजन चो अल्हम्दुलिल्लाह पिन्नी पियाए भी तुझन बच्चन के कुरान था पढ़ाइन मां एकड़े दोस्त दे वेठो हम मदरसे जो मुहतिम हो मुखे चे मौली साहब जे हिसाब कयो तो कम से कम एक छोकरे ते दिहाड़ी थे तो वडो खर्चो पर 100 रुपयो बधोस भी 3000 महीनो एक तालिब ते पर जे मदरसे में 100 तालिब हुजन तू पान अंदाजो लगाए तो रोजानो उन जो केतरो खर्च होंदो थे तो सब कुछ थो ओ बेकदरो कदरो कयो खुदा जो कसम मदरसन जो कुरान वारन जो पर का मदरसे जी फीस आहे वगालायो का फीस मुल्लन तहां का वरतिया तो बाबा 500 रुपया फीस पो तालिब पढ़ंदा से का मुकर थिया मदरसन वारन विचारन कपड़ा भी अल्हम्दुलिल्लाह मुफ्त में तालिब बीमार थे दवा भी मुफ्त में मानी भी मुफ्त में पर जेकरे तालिब इल्म उन बचड़े जो पी मां घुमण अचे उनके भी मानी मुफ्त में पर बिस्तरो भी सुमण लाए मुफ्त कावड़िया वेठा हैं होडे तालीम ते वञन था अंग्रेजी तालीम ते उनन जी पढ़ाई ते पैसा था देन ट्यूशनू था पढ़न अलाए केतरा था खर्च करन पर ते मदरसन में असा वारन मदरसन में जो सेबतो छोरो आ हेडे न मोकलिंदा लूलो लंगड़ो मंडा टुंडा चे अंधड़ा एरे मोकलियो पर अल्लाह जी मेहरबानी सा असा जे मदरसन जे आलमन कारन हाफिजन मेहनत करे लूलन अंधन मंडन के कुरान जो हाफिज है आलिम पढ़ाए इंशाअल्लाह हिनन कुरान वारन के सदके मुल्क हले थो ए कुरान वारन जी खिदमत कंदा रहंदा अब छा इरादो आ नबी तो फरमाए मेराज वारी रात में मुझे मिठड़े मोहम्मद करीम मुके जो लौला यकूनुल कुरान मकबूजन सुभान अल्लाह ढरिया ये वर्ता पे हैं जणो रेल निकरी वई थी लौला यकूनुल कुरान मकबूजन फी सुदूरिहिम लहलकतिद दुनिया व मन अलैहा रब तो फरमाए मुझा सोना हबीब मुझा दिलबर नबी जिन जे सीनन में मां अल्लाह जो कुरान उन्हीं जे सदके मां दुनिया के हलाया तो उन्हीं जे सदके मां मुल्क के हलाया तो मुल्क हले ही तो कुरान वारन जे सदके नैनन सा फिटाए जा खुदा जो कसम हथ खणंदा वींदई मदरसे जा तालिब हथड़ा खणंदा वींदई कुरान वारा हथ खणंदा वींदई बुडल तुजा कम डथल कम तुजा ठही वींदा रब तुजा बेड़ाई पार करे छड़ी ॾिसो कॉलेज जी छोरा मदरसन में वञन मदरसन में कोन था वञन स्कूलन में वञन था 8 बजे ए मदरसे में ता वञो रात जो 4 बजे असर जे टाइम ते हिन कुरान जा हुकारा था केडी अल्लाह जी मेहरबानी आ इन्हनि मदरसन जे करे कुरान वारन जे करे आलमन सालन जे करे मुल्क हले ही थो न त तो असांजा अफ़ाल पूरा आहिनि पर मैं मुझा सोना नबी जे कुरान वारा न हुजन त कॾहिं जो कॾहिं मां दुनिया के तबाह बर्बाद हलाक करे छॾिया हा
रिज़्क़ रोज़ी मिले थी जो कुछ मिले ही तो कुरान वारन जे सदके करे न जी इज्जत बेड़ा पार छनी अज लख लख मुबारक उन्हनि खे ॾियां थो जिन जी दस्तार बंदी थींदी लख लख उन्हनि जे अबे अम्मा के मुबारक ॾियां थो उन हाफ़िज़नि खे मुबारक ॾियां थो जिन सीने में कुरान के जीअ में जायूं ॾिनियूं हबीब किबरिया फरमाए मन कर अल कुरान फस्तज़हर फहल हलालहु अर्रम हरामहु अदखलहुल्लाहुल जन्ना व शफा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम कद वजबत लहुम नार क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह से कुरान जे पढ़ंदड़ हाफ़िज़ सगोरे के सॾु कंदो ओ कुरान वारा दुनिया में तू मुझे कुरान के जीअ में जायूं ॾिनी हूं 8 दरवाजा खोलिया त मां जड़े दर मां दिल घुरी जन्नत हलियो अचे तो हाफ़िज़ सगोरो अखियुनि मां गोड़ा हारींदो रब मां कीअं वञा हे मुंहिंजा दोस्त काॾे वञनि मिट काॾे वञनि अज़ीज़ काॾे वञनि करीब काॾे वञनि मुझे महबूब नबी फरमाए व शफा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम कद वजबत लहुम नार अल्लाह तो फरमाए मलाइको 10 माण्हुनि जी स्पेशल कोटा ॾींदो मुझो मिठो रब उन्हनि खे 10 माण्हुनि जी स्पेशल कोटा उन्हनि खे मिलंदी ओ हाफ़िज़ पाण सां गॾु 10 वठी वञ जिन ते जहन्नम वाजिब आ पहचा वणनी पराया वणनी दोस्त वणनी दुश्मन वणनी पाण सां गॾु जन्नत वठी वञे उते हाफ़िज़ सगोरो पंहिंजा ॻोल्हींदो या परावा ॻाल्हायो त सही ॻाल्हायो नथा कुझु हक़ त ॻाल्हायो न पंहिंजा मेड़ींदो जहिड़ी क़ौम जो हूंदो चवंदो बाबा हे मावारा माइट हलनि सौटा हे मासाता हे चाचो आहे हे मामो आहे अचे तो मुझे महबूब नबी फरमायो दिलबर नबी फरमायो टाइम मुख्तसर हुजण जे करे शॉर्टकट कढो हलां थो जियां जो जन्नत दे वींदो 10 माण्हू वरचूं थो वञे अचे तो को हेडो बां का पकड़ींदुस को हेडो तो पकड़ेस को हेडो चोले को पकड़ेस तो ओ हाफ़िज़ साहब तू गरीब जो बार है मिस्कीन जो बार है तो के खाइण जा पैसा न हुंदा हा असा मेहनत करे तो मदरसे जे अंदर तू जला पैसा पहुंचाया से कपड़ा तो वरता खादा पीता तो खादा अज अल्लाह के अर्ज कर मन तुझी शफाअत मंजूर करे सा मेरन गर्दन के बख्शे जन्नत दई छले गरीब जो बार हुए तो वट भाड़े किराए की ताकत न हुई असांजा पैसा मदरसे में पहुंचा अज अल्लाह के अर्ज कर रब से फरमाइंदो मलाइको मुझे कुरान वारे के मयारी न बनायो जिन दुनिया में मुझे कुरान वारे की खिदमत कई छो थी हो भी निसा गड़जी जन्नत में मजा मारी ओ शायर आदो कुरान वारन की खिदमत कंदो अब नथा ॻाल्हायो ऐं बच्चा भी मदरसन में छॾींदो पढ़न अब ॻाल्हायो कदे भी मदरसे जो मौलवी या हाफ़िज़ को तालिब बुख ते ॾिठो थो ॻाल्हायो ई कोन था हाणे कोरोना जी बीमारी हली हल हला माण्हू घर विकणी छॾिया अल्लाह जे फज़ल सां कुरान जी बरकत जे करे रब एतिरो खारायो अंदाज़ो ई नाहे इलाज करे वठी पिया वञो कोरोना आई आहे हलो महिरबानी करे कुछ खाओ भी दुआ भी ॾिनियूं वञे सोदा इन आलमन जी दुआउन ऐं बरकतुन सां इंशाअल्लाह नतीजो सोहणो निकरंदो दीन वारन जी खिदमत कयो कुरान वारन जी खिदमत कयो अखिन पोटण खां पोइ कब्र में पुजंदो कब्र भी मुबारक ॾींदव त खटे आया ओ शाइरा दुआ ॻाल्हायो मां पंहिंजे वाइस खे ख़त्म थो कयां मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे मोबाइल त बंदि कयो कंहिंजी आहे ये सब खणो जिन दोस्तन जी मोबाइल खुलियल आहे तव्हां भी महिरबानी करे मेमोरी बंदि कयो मां हिकिड़ी दावत तव्हांखे ॾींदुसि नबी से